अस्सलाम वालेकुम। मां अची वई आहियां लाइव ऐं थोड़ी देरि इन लाइ थी जो मुंहिंजो कैमरा फिट कोन पई थिए। बहरहाल कोशिशि कयां थी त मां उनखे सही तरह सां सेट करे सघां। ऐं मां अॼु वारे हिन क्राफ्ट जे लाइ इलाही एक्साइटेड हुयमि, जंहिंजे करे मां चाहियां पई त हर हाल में इहो मां अॼु तव्हां सां शेयर कयां। ऐं हूअं बि मां हिकु ॿिनि ॾींहंनि खां ठाही कोन्हे वीडियो, त मूंखे इहो बि पूरो करिणो हुयो पंहिंजो जेको बि ज़िम्मेदारी हुई। ठीकु आहे न। सो कैमरा खे सेट थियण में थोरो टाइम थो लॻे। बहरहाल असल में लेट पई थियां, इन करे मां कैमरा खे सेट कए बग़ैर ई अची वियमि, पर ख़ैर आहे, का ॻाल्हि न आहे। सो कोशिशि कयां थी त हे सही थी वञे ऐं तव्हां बि ज़रूरु मूंखे ॿुधाइजो त कीअं थो लॻे, सही आहे, सेटिंग फिक्स आहे न आहे। सो कोशिशि इहा ई आहे त गड़बड़ न थिए कुझु। सो बहरहाल मां इलाही एक्साइटेड आहियां ऐं हीअ आहे मूं वटि अॼु हिकिड़ो नंढिड़ो बॉक्स। ठीकु आहे, इन मां असां हिकिड़ो ज़बरदस्त शइ ठाहींदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे सफ़ा 2 ॾींहं टाइम न मिलियो, जंहिंजे करे मां न अची सघियमि लाइव। तंहिंजे करे मां हे ई टाइम डिसाइड कयो। मूं चयो हिन महिल मूंखे थोरो फ़ुर्सत बि आहे ऐं मां हीअ कमु हिन महिल करे बि वेंदमि, तंहिंजे करे मां हिन महिल लाइव अची वियमि। सो हीअ हिकिड़ो नंढिड़ो बॉक्स आहे, बिल्कुलु स्लिम सन्हड़ो, कंहिं वॉलेट जो आहे। ठीकु आहे, हिनखे ॾिसी इलाही ॾींहंनि खां मूंखे ज़हन में हिकिड़ो आइडिया हो, पर छा हुयो जो हिनखे मां लाइव में जेको सेखारे न पई सघां। घटि में घटि हिन मां जेका मां शइ ठाहींदमि न, उते 2-2.5 कलाक लॻनि हा। तंहिंजे करे मूंखे काफ़ी सारो कमु जेको पहिरियों करे रखिणो हुयो, त अॼु मां उहो कमु करे छॾियो सवेर ई। ऐं पोइ मां हाणे सोचियो त मां तव्हां सां इहो शेयर कयां। किरण ख़ान वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। सो हाणे ॾिसो, असां हिनखे खोलियूं था। हीअ आहे बॉक्स जो अंदरियों हिसो, जंहिंखे स्पेशली मूंखे यूज़ करिणो आहे। ठीकु आहे, सो हाणे हिन जा जेके ही पासा आहिनि, ही थोरा लूज़ आहिनि, फोल्ड थियल आहिनि, पर चिंबड़ियल न आहिनि। त मां इन्हनि खे जेको आहे थोरो चिंबड़ाईंदमि। लगारी आसिया, हेलो, मोस्ट वेलकम। ठीकु आहे, हिन में मां थोरी अंदरां ग्लू थी हणां त जीअं हे बिल्कुलु फिक्स थी वञे ऐं पोइ खुली न वञे कंहिं बि महिल। ऐं तव्हां जॾहिं ॾिसंदव न त हिन मां ठहे छा थो, त तव्हांखे ॾाढो मज़ो अचण वारो आहे। ठीकु आहे, सो हिनखे कंदासीं सभिनी खां पहिरियों फिक्स। वालेकुम अस्सलाम लगारी आसिया, मोस्ट वेलकम। ठीकु आहे, हाणे ही थी वियो फिक्स। ऐं हिन जो जेको ही जेको बॉटम आहे, जेको तरो आहे, उहो थोरो हल्को आहे। त मां हिनखे थोरो टाइट करण जे लाइ हिन जो हिकिड़ो पार्ट कटे हिनखे हेठां डबल कंदमि, त जीअं थोरो सख़्तु थी वञे ऐं मज़बूत थी वञे। ऐं पहिरियों बि मां ॾिठो आहे तव्हां त जेके बि बॉक्सिस मां डेकोरेट कया आहिनि, त उन्हनि में कुझु न कुझु असां अहिड़ो कंदा आहियूं जो उहो मज़बूत हुजे। सो हिनखे मां हिन सां चिंबड़ाईंदमि, पर इहो ॾिसणो आहे पहिरियों चङी तरह सां त ही जेको आहे हिन में नंढो वॾो या घटि वधि न हुजे, या किथां टेढ़ो न हुजे। उहे सभु कुझु हिन जो जेको आहे उहो असां ट्रिम करे सिधो कंदासीं पहिरियों। नसीम टालपुर, मोस्ट वेलकम नसीम। माशाल्लाह, तव्हां मूंसां ॾाढो निभायो आहे ऐं तव्हां हमेशह मौजूदु रहंदा आहियो, जॉइन कंदा आहियो, मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे। सो ही असां हिन ते चिंबड़ाईंदासीं, थोरी घणी विच ते ग्लू हणंदासीं, बाक़ी जेको आहे न प्रॉपरली पासनि खां, किनारनि खां चङी तरह, त जीअं हे सुठी तरह चिंबड़ी वञे, हिनजी काई बि कुंड चिंबड़ण खां ख़ाली न रहिजी वञे। ऐं हिन ते मां असल में पहिरियों हया हुया 2 निशान, पेन ते ॾिसण। ठीकु आहे, हिन ते मां 2 निशान हया हुया कुझु मापे करे। सो उहे हाणे मां जॾहिं हिनखे कवर कंदमि त उहे वेंदा ढकिजी, त उहे निशान मां हिन पाठे ते हणी थी छॾियां, पोइ जीअं मां तव्हांखे कुझु सम्झायां त उहो तव्हांखे आसान लॻे। सो ही हाणे असां हिन ते चिंबड़ाईंदासीं ऐं इन जे लाइ बिल्कुलु इहो ख़्यालु करिणो आहे त हीउ सही तरह सां सभिनी पासनि ते हुजे। ऐं जेकॾहिं इतफ़ाक़ सां ॾिसो किथां थोरो घणो वधी थो वञे या ॿाहिरि निकितल आहे, त उनखे असां पंहिंजो कटे प्रॉपर शेप ते या साइज़ ते करे था सघूं। सो ही हिन जे हेठां लॻी वियो ऐं हिन में तक़रीबन 1-1 सेंटीमीटर छॾे ही तव्हां ॾिसो ही
पेन जा निशान तव्हांखे नज़र ईंदा 1 सेंटीमीटर हेॾां छॾे 1 सेंटीमीटर हेॾां हिकिड़ो हल्को निशान मां हणी छॾियो आहे। सुगंध वफ़ाई मोस्ट वेलकम। सुगंध तूं हैरान थी वई हूंदी न त अॼु मां एॾी देरि ताईं कीअं थी जाॻां, हे टाइम मुंहिंजो हंध में वञण जो हूंदो आहे। सो पर अॼु मां शौक़ जो चवंदा आहिनि कोई मुल्ह कोन्हे, सो मां अॼु अची वई आहियां। त हीअ असां हिन जो जेको आहे दॿे जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ही अंदरो हिसो यूज़ था कयूं। हाणे ही बेस असांजी रेडी आहे, न मां हिन खे कलर कंदमि, न मां हिन जे मथां कोई पेंट कंदमि, न कपिड़ो चिमड़ाईंदमि, जीअं आहे इहो तीअं ई हूंदो। ठीकु आहे। उनखां सवाइ हाणे असांखे खपंदियूं स्टील जूं 4 चूड़ियूं। ही मां वटि पुराणियूं स्टील जूं 4 चूड़ियूं जेके तक़रीबन कारियूं थी वियूं आहिनि। इन्हनि जे मथां मां 4 चूड़ियुनि जे मथां सुतली वेड़ी आहे। ठीकु आहे। सुतली मां बार बार हीअ यूज़ कई आहे पंहिंजे क्राफ्ट्स में, तव्हां ॾिठी आहे। ऐं अहिड़े क़िस्म जी हिन खां थोरी थुल्ही बि हूंदी आहे, हिन खां थोरी सनी बि हूंदी आहे, जहिड़ी बि अवेलेबल हुजे। इन्हनि 4 ते मां सुतली वेड़ी आहे ऐं 4 फीथा ठाहिया आहिनि। ठीकु आहे। ऐं हीअ जेका तव्हां ॾिसो था ही सिंपल सुतली आहे, ही के तार न आहे, काठी न आहे, कंहिं शइ ते वेढ़ियल न आहे, बसि मूं ग्लू सां हिन ते ईअं सुतली चिमड़ाई आहे त जीअं हिकिड़े फीथे जो लुक ॾे। उनखां पोइ हीअ ॾिसो 2 फीथा रेडी आहिनि। ऐं ही विच में जेका शइ आहे इहा आहे लोह जी तार। इहा तार बि मां तव्हांखे ॾेखारे छॾियां। हीअ वायर पहिरीं बि मां इस्तेमालु करे चुकी आहियां। मोस्टली जेका आहे शटरिंग में यूज़ थींदी आहे। हार्डवेयर कंहिं बि शॉप तां तव्हांखे आराम सां मिली वेंदी। थुल्ही बि आहे ऐं सॉफ्ट बि आहे, माना सॉफ्ट एॾी न आहे जो हिकदमि सफ़ा चिॿी थी वञे, ऐं एॾी सख़्तु बि न आहे जो असां हिनखे मोड़े न सघूं। सो इहा मूं माप कीअं कई आहे, इहा माप मूं हिन हिसाब सां कई आहे। त हिन ते जेको मां विच में ही 2 पेन जा लीका कढिया आहिनि, हीअ जॾहिं असां हिन में हणंदासीं त एतिरो ई गैप हुजे, याने 1-1 सेंटीमीटर छॾे, जेको बि साइज़ जो तव्हांजो दॿो आहे, ट्रे आहे, जेको बि तव्हां खणो था शइ। त ईअं मूं ही ठाहिया आहिनि 2 पेयर, 4 फीथा। असां ठाहियूं था ही हिकिड़ो नंढड़ो कार्ट, ठेलो, रेड़ो, केॾो सुहिणो लॻंदो न। सो इहे ठही विया असांजा। हिननि खे मां हॉट ग्लू सां जेको आहे चिंबड़ायो आहे, ऐं हूअं मां सुतली वेड़ण जे लाइ हीअ ग्लू यूज़ कई आहे इन्हनि सभिनीनि ते। इहो मां ॾेखारे चुकमि तव्हांखे स्टील जूं पुराणी 4 चूड़ियूं। ठीकु आहे। सुतली वेड़ण जे लाइ मां हीअ ट्यूब यूज़ कयो आहे। बेम्बू स्टिक, हा भले बेम्बू स्टिक बि यूज़ करे सघो था, बसि वायर जो इहो आहे जो भॼंदी कोन। चूड़ियूं बि स्टील जूं आहिनि त हे टोटली असांजो लोह जो हेठां हिन जो बेस ठही वेंदो। हाणे ॾिसो उनखां पोइ मां हिकिड़ी सिधी तार खई आहे वॾी, उन जी साॻी वायर मां, उन जे मथां मां सुतली वेड़ी आहे। उनजी माप कीअं खणंदासीं, हीअ ॾिसो, हिकिड़े खे मां शेप ॾेई चुकी आहियां जीअं मां तव्हांखे ॾेखारे सघां। त माप असां ईअं खई आहे त 2 पार्ट्स असां हिन जे हेठां वराया आहिनि। उनजी हाइट केतिरी रखणी आहे असांखे, ऐं पोइ हीअ वेकर केतिरी रखणी आहे, उन हिसाब सां असां मापे करे तार जा 2 पीसिस खणंदासीं। आसिया शेख वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम आसिया। ठीकु आहे। हाणे हिन ॿिए खे बि मां ईअं ई मोड़ींदमि, हीअं जेसि ताईं असां सुतली वेड़ींदासीं त ज़ाहिर असांखे सिधो पार्ट खपे। हीअ एतिरी मज़े जी तार आहे जेका आराम सां ईअं मुड़ी वेंदी। सो मां जेतिरो जेतिरो पार्ट हिन में मोड़ियो आहे, तव्हां चाहियो त हिनखे पकड़ सां बि मोड़े सघो था। ठीकु आहे। पर हीअ हथ सां मुड़ी थी वञे त मां हिनखे हथ सां ई थी मोड़ियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिनखे कटण जे लाइ, तार खे कटण जे लाइ ही पकड़ खपंदी आहे। वायर कटर अगरि कंहिं वटि हुजे तॾहिं बि ठीकु आहे। सो मां ही मापे करे हिन जे हिसाब सां जेको मां पहिरियों ठाहियो आहे, ज़ाहिर असांखे 2 इक्वल रखणा आहिनि, त उन हिसाब सां मूंखे इहो मोड़णो आहे। त इहा तार असां मापे खई आहे। ठीकु आहे। हाणे ही 2 हिकु जहिड़ा पार्ट्स ठही विया। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त हिनखे असां पंहिंजी मर्ज़ीअ सां घटि वधि करे था सघूं, असांजे पंहिंजे हथ में आहे। हीउ ॾिसो। ठीकु आहे। ऐं हाणे हिनखे असां बिल्कुलु सिधो रखंदासीं त जीअं असां हिनखे चिंबड़ायूं त ही प्रॉपरली चिंबड़ी वञे। ऐं जेके मूं ही निशान हया आहिनि 1-1 सेंटीमीटर छॾे, हिकु दफ़ो वरी ॾेखारियां तव्हांखे, 1 सेंटीमीटर हेॾां बि छॾियल आहे, 1 सेंटीमीटर हेॾां बि छॾियल आहे। ठीकु आहे। त इन ते असां हीअं ऊंधा करे चिंबड़ाईंदासीं, इन लाइन ते जेका लाइन मूं कढी आहे। ठीकु आहे। सो पहिरियों त हिनखे बिल्कुलु हीअं फिक्स करे रखी ॾिसो त अगरि असां हिनखे ग्लू हणंदासीं, चिमड़ाईंदासीं त हे टेॾो वेॾो त न आहे टेॾो, हीअ बि हेॾां जो बि हेॾां जो बि। ऐं ग्लू जेका मां गरम करण जे लाइ रखी आहे पहिरियों खां ई,
हॉट ग्लू सां चिमड़ाईंदासीं। हिनखे हिन सां बि चिमड़ाए था सघूं, पर हे थोरो टाइम वठंदो आहे चिमड़ण में, ऐं हू जेका फौरन चिमड़ी वेंदो। सो ग्लू अञा मुंहिंजी गरम कोन थी आहे। ग्लू जो मां बटण ऑन करणु विसरी वई हुयमि, त उहा गरम कोन थी आहे। सो ॾिसो त हीउ हिकिड़ो नंढिड़ो बॉक्स हिन वॉलेट जो, इन मां असां हिकिड़ी एॾी ज़बरदस्त शइ ठाहिण वारा आहियूं। ऐं मां हमेशह खां जीअं तव्हांखे ॿुधाईंदी थी अचां, जॾहिं खां मां वीडियोज़ जो सिलसिलो शुरू कयो आहे, त असांजे घर में जेतिरो बि सामान अचे थो, दॿा, बोतलूं, शीशा, पाठा, कुझु बि ज़ाया थियण वारी शइ न आहे। त हीउ हिकिड़ो ज़बरदस्त आइडिया जेको इलाही ॾींहंनि खां मां हिन बॉक्स खे जीअं ई ॾिठो त मुंहिंजे ज़हन में हुयो, ऐं डिले इन करे कंदी पई अचां त मां जीअं हे वारो कमु जेको आहे एडवांस में करे रखां। यकीन कयो हिन ते मूंखे 1.5 कलाक लॻो आहे पूरो, ऐं अञा ठाहिण जो प्लस हे जेको टाइम लॻंदो इहो अलॻि। सो 2 मिंट वेट कंदासीं जेसि ताईं मुंहिंजी जेका हे गन गरम थी वठे, त हीअ असां हिन ते चिमड़ाईंदासीं हिन तरह सां ऊंधा करे, यानी खुलियल जेको पासो आहे इहो असांखे हिन पाठे सां चिमड़ाइणो आहे। हीउ ॾिसो हीअं, ऐं उन खां पोइ हे जेके हिन जा फीथा हूंदा इहे असां हिन जे मथां हीअं चिमड़ाईंदासीं। सो इहे फीथा फिरंदा कोन, हलंदा कोन, इहे बसि सिर्फ़ु ॾिसण जा आहिनि, ठीकु आहे। सो इहो हाणे 1 बाय 1 चिमड़ंदा जेसि ताईं मुंहिंजी ग्लू गन गरम थिए। मां चेक करे वठां। सो बस थोड़ी देर आम तरह सां, त मूंखां अहिड़ी लापरवाही थींदी कोन्हे, पर इंसान कॾहिं कॾहिं थी बि वञे थो। त हीअ क्राफ्ट ग्लू त बेस्ट आहे हर कम जे लाइ। जेतिरा बि मां ठाहिया आहिनि प्रोजेक्ट्स तव्हांजे साम्हूं आहिनि, ऐं इनशाला अञा मां ॿियूं जेके शयूं तव्हांजे साम्हूं अहिड़े क़िस्म जे पाठनि मां ठाहींदमि। कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी पूरी त मां सुभाणे बि को प्रोजेक्ट करे सघां, पर वक़्त खां अॻु में वाइदो करणु ॾाढो मुश्किल आहे। सो मां इलाही एक्साइटेड आहियां पंहिंजे हिन ज़बरदस्त क्राफ्ट जे सिलसिले में। सो ही हिन ते जॾहिं लॻंदा त वाह जो कमु थींदो। सो थोरो इंतज़ारु कयूं था अञा बि। मुंहिंजो ख़्याल आहे मां हिनखे हणी करे तव्हां सां शेयर थी कयां। 2 मिंट बसि, इजो जल्दी थी वेंदो इंशाल्लाह। सो बजाए हिन जे त मां पंहिंजी गन खे हेॾां ई खणी अचां, मां हितां ई हिनखे हणी ऐं तव्हां सां शेयर थी कयां। छो तो हाणे गरम थी आहे, मां हुनखे उतां प्लग तां हटाइणु नथी चाहियां। ऐं एक्सटेंशन्स जेके आहिनि त इलाही सारियूं, पर असांजा कम बि इलाही सारा आहिनि जंहिंमें उहे सभु मसरूफ़ आहिनि, यानी कंहिं न कंहिं शइ में अटकियल आहिनि। सो ॾिसो हाणे हिनखे मां हिन जे मथां चिमड़ाईंदमि, ठीकु आहे। हीअ ॿ लॻी विया हिन जे मथां प्रॉपरली, ऐं हिनखे थोरो हथ सां झले फिट बि करिणो आहे, त ईअं न थिए त को थोरो किरी पए या ॿिए पासे लटकी पए, ईअं न थियणु घुरिजे। बिल्कुलु सिधो ऐं बराबरि साम्हूं आम्हूं साम्हूं हिक ॿिए जे लॻे। ऐं हाणे इन ई ग्लू सां, हॉट ग्लू सां, मां हिननि जा हे जेके 4 ई फीथा आहिनि इहे ईअं, यानी हे त 2 आहिनि पाण में, हीअ वायर आहे विच में लोह जी जेका कवर थियल आहे, हिनखे बि मां हाणे ग्लू सां हणी ऐं पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। ऐं हीउ ॾिसो, हे ग्लू तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, हे प्लास्टिक आहे जेका मेल्ट थींदी थी वञे, त हीअ बि 2 हणी थी वठां। बसि थोरो इंतज़ारु। मूंखे उमेद आहे तव्हां बोर कोन थींदा हूंदव, ऐं तव्हांखे हे मुंहिंजा जेके बि क्राफ्ट आहिनि इहे वणंदा हूंदा। सो मां हिन ते हणी आयमि इहे फीता, हिते चिंबड़ी विया आहिनि। 2 मिंट हिनखे ईअं ई रखंदासीं त जीअं हे थोरो थधो थिए ऐं ॼमी वञे। ऐं ॿियो त हिन मां अहिड़े क़िस्म जा धागा पिया निकिरंदा आहिनि, ऐं उहे हिन ग्लू मां बि निकिरंदा आहिनि। ज़ाहिर आहे उन्हनि खे छॾाइणो आहे, साफ़ु करिणो आहे। सो ही नंढिड़ो कार्ट, नंढिड़ो रेड़ो, नंढिड़ो गाॾो, अलाए कॾहिं खां मुंहिंजे ज़हन में हो, ऐं कोई हे 8-9 महीना पुराणो बॉक्स आहे, अञा बि पुराणो हूंदो। ऐं हाणे त ईअं थींदो आहे घर में, जो ॿार वटि जेके बि बॉक्सिस हूंदा आहिनि मूंखां पुछंदा आहिनि, अम्मी तव्हांखे खपे? गज़ल सारियो, वालेकुम अस्सलाम।
थैंक यू सो मच गज़ल अचण जे लाइ। ऐं ॾिसो हाणे ही थी वियो फिक्स, ठीकु आहे। तव्हांजे साम्हूं मां कुझु कमु कयो आहे ऐं कुझु जेको करे रखियो उहो मां तव्हांखे एक्सप्लेन कयो आहे। ही फीथा जेके मां ठाहिया आहिनि 4, इहे हिन चूड़ी मां ठाहिया आहिनि। रिपीट लाइ कयां थी, जो कुझु माण्हुनि हाणे जॉइन कयो आहे। ऐं हिन जे मथां इहे जेके लाइनूं आहिनि फीथनि जूं, इहे सिर्फ़ु ख़ाली सूतली आहे। ख़ाली सूतली मां हिन जे मथां ईअं चिंबड़ाए वई आहियां जीअं हे जे साइकिल जा या टायरनि जे विच में अहिड़े क़िस्म जो हूंदो आहे कुझु। ऐं ही वायर आहे, हीअ बि वायर आहे। ऐं ही आहे असांजो नंढड़ो रेड़ो। कीअं तो यकीन कयो, मां एॾी ख़ुशि आहियां ऐं मां एॾो इंतज़ारु कयो त मां ही ठाहींदमि। ही बॉक्स मुंहिंजो संभालियो ई पियो। ऐं हिन में हाणे असां फ़र्ज़ु कयो त हीअ असां रखूं था डाइनिंग टेबल ते, त हिन में आराम सां असांजा 2-3 कोस्टर्स पइजी वेंदा। ऐं सॉल्ट एंड पेपर जूं जेके बि दॿियूं हूंदियूं आहिनि, शीशियूं नंढियूं, या टूथपिक्स आहिनि, कुझु बि, या तव्हां हिन में सिंपल जेको आहे कुझु चमचा या कांटा विझी सघो था। एतिरो मज़बूत आहे जो कुझु शयुनि जो ॿार खणी वञे। राइटिंग टेबल ते रखी सघिजे थो, ठीकु आहे। ड्रेसिंग टेबल ते रखी सघिजे थो, किचन में रखी सघिजे थो। नौशाबा हसन, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। सो बज़ाहिर ही ॾाढो जल्दी ठही वियो, ठीकु आहे। पर हिन ते मूंखे तमामु घणो टाइम लॻो आहे, ख़ासि करे हिननि ते सुतलियूं वेड़ण में वक़्तु लॻो आहे। सो हिकु दफ़ो वरी रिपीट कयां थी त हिन जा फीथा मां पुराणी स्टील जे चूड़ियुनि मां ठाहिया आहिनि, सूतली वेड़े करे। ऐं वायर हिन में यूज़ कई आहे। वायर मां पहिरियों बि यूज़ कई आहे पंहिंजे क्राफ्ट में, हिन जे साइड में बि ऐं हिन जे हेठां हिननि खे ॻंढण लाइ बि। ऐं मथां जेको हुयो ही हिकिड़ो वॉलेट जो सन्हड़ो स्लिम स्मार्ट दॿो हो। ऐं हीउ जेको पाठो तव्हां ॾिसी रहिया आहियो न हिन महिल बचियल, वरी हिन जो बि असां कारनामो करण वारा आहियूं इनशाला जल्दी। त मां उहो प्रोजेक्ट बि रखी वेठी आहियां, त तव्हां सां मां शेयर कंदमि। सो मां ॾाढी एक्साइटेड आहियां। तव्हां ॿुधायो, हिन में ॾिसो कलर पेंसिल्स, मार्कर्स या नंढा दॿा रखी, केन रखी, उन मां तव्हां हिन में जेका पेंसिल होल्डर्स रखी था सघो, या ईअं में काई बि शइ जेका रखी सघिजे। सिलाई जूं शयूं आहिनि, जीअं नंढी कैंची आहे, धागा आहिनि, सुईनि जा पैकेट्स आहिनि, उहो मर्ज़ी आहे जंहिं वटि जेका शइ हुजे उन हिसाब सां हिनखे तव्हां जेको आहे इस्तेमालु करे सघो था। सो कीअं लॻो तव्हांखे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं तव्हां जेके बि हिन महिल मौजूदु आहियो उहे प्लीज़ हिनखे वीडियो खे शेयर कयो। ऐं जेके पोइ ॾिसंदा, जेके रिकॉर्डिड हे ॾिसंदा वीडियो, त उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे त ज़रूरु ॿियनि सां शेयर कयो। हीअ डिफरेंट यूनिक आइडियाज़ जेके आहिनि सभिनीनि सां शेयर थियणु घुरिजनि। घर में अचण वारा ही जेके आहिनि पाठा दॿा, इहे हिकिड़ा ॾाढी कम जी शइ आहिनि। ऐं इहे चूड़ियूं बि मुंहिंजे धीअ जूं हुयूं, उन पुछो त अम्मी इहे कारियूं थी वयूं, तव्हांखे खपंदियूं? त मां उनखां वठी रखियूं, अञा ॿियूं बि पयूं आहिनि। त हे अॼु मां हिन जा फीथा ठाहिया आहिनि। ऐं अहिड़े क़िस्म जो कमु असां ॿियो बि करे था सघूं। यानी हिन में का बि शइ अहिड़ी न आहे जेका नई हुजे। हा, सुतली आहे, स्पेशली वठी थी रखणी पए, या ग्लू आहे, उहा बि असांखे खपे थी। वायर हीअ एॾी सस्ती आहे, यकीन कयो, मां अलाए 4 साल पहिरियों शायदि मां 50 रुपए जी या 60 रुपए जी वरिती हूंदी, मूंखे अञा ताईं पई आहे। छो त टुकड़ो कटे मां यूज़ कंदी थी रहां, बाक़ी सेफ आहे जीअं आहे। तो आराम सां तव्हांखे हार्डवेयर शॉप ते मिली वेंदी। सो ही ज़बरदस्त हिकिड़ो नंढड़ो आलीशान क़िस्म जो ठहियल ठुकियल जेको आहे गाॾो आहे, हिकिड़ो कार्ट आहे, हिकिड़ो रेड़ो आहे। मां त इलाही एक्साइटेड हुयमि हिन जे लाइ। तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं थो लॻे। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां। हिन जे अंदरि ई हालांकि हिन कंपनी जो नालो ई लिखियो पियो आहे सॼो, पर कोई फ़र्क़ु नथो पए। हिन जो प्रिंट ऐं कलर इलाही सुठो हुयो ऐं बिल्कुलु हिन सूतलीअ सां मैच थो करे। इन जे लाइ मां हिन जे विच में कुझु बि न हयो आहे, जीअं लॻे त हे वुड जो आहे, लॻे त काठ जो गाॾो आहे, ही नेचुरल नज़र अचणु खपे। सो हिन में असां जॾहिं बि कुझु न कुझु विझंदासीं त हे त उअं ई ढकिजी वेंदो हुन में, त हे ॾाढो प्यारो लॻंदो ऐं हींअर ई लॻी रहियो आहे माशाल्लाह सां। ऐं यूज़फुल बि आहे, काई बेकार शइ न आहे जो असां चऊं त अजाई महिनत कईसीं, बिल्कुलु बि अजाई महिनत न आहे। हाँ, हेयर पिन बिल्कुलु सही था चओ तव्हां नसीम टालपुर। पिन्स आहिनि, क्लिप्स आहिनि, सनी ज्वेलरी आहे, उहो पंहिंजे हिसाब सां जंहिं वटि जहिड़ी शइ हुजे उन हिसाब सां हिन में जेको आहे यूज़ करे थो सघिजे। पर ॾिसो न त ही अगरि हीअ किचन जे काउंटर ते बि पियो हुजे ॿाहिरि, ऐं हिन में तव्हां टिश्यू पेपर रखी छॾियो या डाइनिंग टेबल ते टिश्यू पेपर रखी छॾियो, हूअं त बॉक्सिस हूंदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पर स्टाइल ॾियण जे लाइ त असां कुझु बि कंदा आहियूं, डिफरेंट शयूं, त इहा बि शइ करे थी सघिजे। सो बाक़ी बचो हिन जो ही पाठो जेको अधु हिन जो मां हिनखे हेठां डबल करण में ऐं मज़बूत करण में यूज़ कयो आहे। ऐं ही वाह जो कमु आहे, ही वाह जी शइ ठहंदी हिन मां बि, इहो मां तव्हां सां पोइ शेयर कंदमि इनशाला। सो मां हाणे मोकिलाईंदमि तव्हां खां, कोई बि सवाल हुजे तव्हां पुछी सघो था।
ऐं गैर हाज़िरीअ जो वजह इहा ई हुई त मां मुख़्तलिफ़ कमनि में मसरूफ़ रहंदी आहियां। अल्हम्दुलिल्लाह मां टाइम ज़ाया न कंदी आहियां ऐं अॼु बि मां हिन महिल सम्झो त मां जेको आहे करे थी सघां त मूं चयो भला इहो ई टाइम सही आहे। जेके लाइव अची सघिया त वाह वाह, जेके न अची सघिया त उहो पोइ ॾिसी सघंदा, छो त वीडियोज़ त इन पेज ते इहे पयूं रहंदियूं। सो हीअ क्रिएशन आहे अॼु जी, जंहिंजे लाइ मां तमामु 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 घणी एक्साइटेड हुयमि ऐं अञा ताईं आहियां। यकीन कयो त जॾहिं बि को आइडिया हुजे या मां किथां कुझु ॾिसी बि वठां त पोइ मां जॾहिं सोचींदी आहियां त अहिड़ो मां बि ठाहींदमि। मां पंहिंजे हिसाब सां ठाहींदी आहियां, मूं वटि कहिड़ो मटीरियल आहे उन हिसाब सां मां पंहिंजी शइ जी क्रिएशन कंदी आहियां। ॿिए कंहिं हंधा मां ॾिसंदी आहियां, सिर्फ़ु मूंखे उनजो आइडिया खणणो हूंदो आहे। एज़ इट इज़ मां कॉपी न कंदी आहियां, छो त असां वटि एज़ इट इज़ जेको आहे ज़रूरी न आहे त उहे सभु शयूं अवेलेबल हुजनि। सो बहरहाल हाणे मां तव्हांखां मोकिलाईंदमि ऐं इनशाला वरी नेक्स्ट वीडियो जेका बि थी, सुभाणे थी या कंहिं ॿिए ॾींहं ते थी, मां कलाक 2 कलाक पहिरियों अनाउंस करे छॾींदमि जॾहिं बि मूंखे लाइव अचिणो हूंदो ऐं उहा बि इनशाला तव्हांखे ॾाढी वणंदी। सो ही हिकिड़ो डिफरेंट यूनिक आइडिया मूं तव्हां सां शेयर कयो आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मोकिलायूं था नेक्स्ट वीडियो ताईं। अल्लाह वाहे।